चिकना चूर थी पवन हा मुझो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उहा ज़ात आ जे मथा नाज़िल कुरान थी रहियो आ। पोइ मुझो अल्लाह फरमाए रहियो आ, किथे फरमाए रहियो आ, कीअं फरमाए रहियो आ। अल्लाह ताला त रोज़ीअ जो ज़िमो सही खयो आहे न। जी बुखायल के रोज़ी केरु ॾींदो आहे? अल्लाह ॾींदो आहे। उञायल के पाणी केरु ॾींदो आहे? मुंहिंजो करीम रब ॾींदो आहे। मां हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि थो कयां, नंढड़ी ॻाल्हि थो कयां। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो, उहो मूंखे मानी खाराईंदो हुयो। पंहिंजी ओॾ नालो न वठणु घुरिजे। ओॾे मूंखे मानी खाराईंदो हुयो। अचानक उन जा वॾा अची विया। जीअं वॾा अची विया त उन मूंखे कोन घुरायो। मां मस्जिद में नमाज़ पढ़ाईंदो हुउसि, उन मूंखे न घुरायो। न जो घुरायो त हुन चयो त मूं चांवर चाढ़िया न। मूं चयो अच्छा चांवर चाढ़िया, मुश्किल बचनि। मूं चयो चलो सही आहे। मूं आसिरे में मानी कोन खाधमि। हिते 10 जो टाइम थी वियो। मूं वटि ॻाल्हि लिखी पई आहे, नोट मूं कई, ॻाल्हि लिखी पई आहे। ऐं मां दरीअ खां ॾिसी रहियो आहियां त उहो बानो मुंहिंजो दोस्त जॾहिं निकिरे त उहो हुनखे हूंदो ॾूंघो वॾो चांवरनि वारो खणी मूं ॾे सिधो ईंदो। पोइ अंबनि जी मुंद हुई, अंब गुज़री विया। अंबनि जी मुंद ई सिधो मुंहिंजे कमरे में ईंदो। पोइ ॿई इकठे खाईंदासीं। जॾहिं उहो उतां गुज़री वियो त मूं हुनखे ॾिठो। चयो हाणे न ईंदो, मूंखे बुख बि ॾाढी लॻी। ॾिसो अल्लाह ताला रोज़ी कीअं थो ॾिए। हिकिड़ी ख़ुशूसी नंढड़ी ॻाल्हि, गुज़री वियो। वरी मां ॿी दरीअ ॾांहुं वञी करे ओॾां ॾिठुमि त उहो बि पंहिंजे कमरे में वियो। वरी पंहिंजे कमरे में वियो। हिकिड़ी बोतल पाणीअ जी उन वटि मौजूदु आहे। जॾहिं वियो त मां बि आसिरो पले ऐं सुम्ही पियुसि। मूं चयो त बसि कुझु बि कोन थींदो, अॼोकी राति भला बुख में ई ठीकु आहे। जॾहिं सुम्ही पियुसि त 5 मिंट कोन गुज़रिया। हुन कॉल कई, किथे? मूं चयो सुतो पियो आहियां। चई त जल्दी मुंहिंजे कमरे में पहुच। कमरे में पहुतुमि त अच्छा चांवर, कुझु वात तव्हांजो पाणी थिए ऐं हेॾो अंब उहो ॾिनई त वञी इहो खणी वञी पंहिंजे कमरे में वञी खा। रोज़ी रिज़्क जो साम्हूं उन क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िमो मुंहिंजे अल्लाह खयो। मुंहिंजो बेनियाज़ रब, मुंहिंजो सुहिणो करीम रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमाए रहियो आहे, ओ मुंहिंजा बानड़ा, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, ओ मुंहिंजा बानड़ा, क़ुरान करीम के नाज़िल करण वारो मां बेनियाज़ रब आहियां। इन जी हिफ़ाज़त जो भी ज़िम्मो मां करीम रब खयो आहे। ज़िम्मो त खयो अथई मुंहिंजा बेनियाज़ रब, ज़िम्मो खयो अथई उहे केर आहिनि जेके संभालींदा क़ुरान करीम खे। मुंहिंजे अल्लाह बि आयत में फरमायो, सुम्मा औरसनल किताब लज़ीन इस्तफ़ैना, जे कल्ब के जे बर्तन के मां सुहिणो ॾिसंदो आहियां, साफ़ ॾिसंदो आहियां, उन में मां बेनियाज़ रब पंहिंजो क़ुरान करीम छुपाए छॾींदो आहियां। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो बेनियाज़ रब जंहिं बि कल्ब के सुहिणो ॾिसंदो आहे, साफ़ ॾिसंदो आहे, उते ई मुंहिंजो अल्लाह पंहिंजो सुहिणो क़ुरान करीम छुपाए छॾींदो आहे। अॼु बि मां उमेद रखां थो जॾहिं मां हितां ईंदो आहियां, गवाह हुअनि, सभई गवाह हुअनि, मूंखे सभु को चवंदो आहे हिते तो अची माने कोन थो खई, मूंखे ख़ुशी थींदी आहे। मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थींदी आहे जेके इहे बचड़ा हूंदा आहिनि, इहे सभई मिड़ी वेंदा आहिनि, साईं असांखे पढ़ायो, साईं असांखे पढ़ायो। जॾहिं छुटी थींदी आहे एॾो मूंखे ॾुख थींदो आहे, यार अञा बि इन जो सीनो मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ साफ़ आहे, अंदाज़े मुताबिक़ अञा बि साफ़ आहे, सीनो इन्हनि जो साफ़ आहे।
नौजवान भी मिलंदा, मुझा शागिर्द सभई मिलंदा, जंहिंखे 20 सिपारा यादि करायम उहे बि मिलंदा, जंहिंखे 15 सिपारा यादि करायम उहे बि मिलंदा, उहे बि चवंदा साईं अॼु बि जेकॾहिं तव्हां अचो त असां पढ़ी सघूं था। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं वालिदैन जी थोरी महिनत थिए त उहे हाफ़िज़े क़ुरान थी सघनि था। अॼु बि अंदाज़ो लॻायो, जेके कल्ह असां सां पुठियां गॾु हुया अॼु उहे क़ब्र में सुता पिया अथव, मुक़ाम में सुता पिया। छा उहे खणी विया दौलत, खणी विया सुबुह जो निकिरूं था छा था कमाए अचूं, रोज़ी था कमाए अचूं, कमाए कमाए ठोड़ा थी वियासीं, अञा कुझु बि असां कमाए कोन सघिया आहियूं। असां जूं अखियूं अंधियूं थी वियूं, असां पागल थी वियासीं, मुलनि ॾे वेंदा आहियूं, असांजे घर में बरकत कान थी पई, असांखे अहिड़ो त तावीज़ ॾे, असांजो बचिड़ो सुधरे ई कोन थो, असांखे अहिड़ो त तावीज़ ॾे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सॼी वालिदैन जी कमी कोताही आहे जो नंढपण में उनखे सुधारनि नथा, उन जे मथां कंट्रोल कोन था कनि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन्हनि जे मथां थोरी थोरी महिनत कजे ऐं उहे हाफ़िज़े क़ुरान थी सघनि था। जेकॾहिं हाफ़िज़े क़ुरान तव्हां ॿुधो आहे नी, आमिर ऐं मुज़मिल हितां जा ई आहिनि, हर को उन्हनि खे सुञाणे। आमिर ऐं मुज़मिल खे हींअर बि आमिर सां मिली आयो आहे, उन रुमाल ॾिनो आहे त साईं जॾहिं तकरीर कयो त उहो पाए ऐं जेको आहे सो तकरीर कजो। मालिक अहिड़ा पाईंदा आहिनि, थोरो सिख पाईंदा आहिनि पंहिंजे लाइ। जॾहिं आमिर खे काबू कंहिं कयो, मूं कयो, जॾहिं मूं चयोमांसि तोखे 25 सिपारा यादि करण वारो मां आहियां, अचु वराए बि अचु, त हुनखे थोरी मूं लालच बि ॾिनी ऐं थोरो हुनजे मथां कंट्रोल कयो। हाणे 2 सिपारा उन वटि वञी रहिया आहिनि, हाफ़िज़ क़ुरान थी वेंदो। कंहिंखे सवाबु मिलंदो? हिन शख़्स खे सवाबु मिलंदो, मोहम्मद शरीफ़ खे सवाबु मिलंदो। छो त हिन जे करे मां हिते आयो हुयुसि ऐं उनखे पढ़ायो हुयुसि। जेसीं तक इहा मुंहिंजी वल मथे चढ़ंदी रहंदी, जॾहिं बि चढ़ंदी रहंदी, हिन शख़्स खे हिते पियो सवाबु मिलंदो, ॿियो कंहिंखे मिले न मिले, जेके तावन कंदा रहंदा हिन दीन में, इनशा अल्लाह ताला उनखे पियो सवाबु मिलंदो रहंदो। जीअं असां ॿुधो आहे नी यार, जंहिं फरासी मस्जिद में वठी ॾिनी, जेसीं तक उहा फरासी रहंदी आहे उनखे सवाबु पियो मिलंदो आहे। छाजे लाइ? उहे जमायती उनजे मथां निमाज़ पढ़ंदा आहिनि, क़ुरान करीम जंहिं वठी ॾिनो, जेसीं तक उहो क़ुरान करीम हलंदो रहंदो उनखे पियो सवाबु मिलंदो रहंदो। ए नौजवान, ओ अल्लाह जा बानिड़ा, मां तोखां हिकिड़ो सवाल पुछी रहियो आहियां। अॼु जो मुस्लमान जेकॾहिं चवे थो तूं असांखे छॾे ॾे, मस्जिद असांजी जीअं थिए असां पाण ॼाणूं, हिकिड़ो इहो लाउड हले थो, ॿियो लाउड नथो हले, ॿुधायो त हिनखे ठाराइण वारो केरु आहे? को जवान न आहे। सीउ केॾा अची चुका आहिनि, सुबुह ॾिसां पियो ॿार थड़कनि पिया, अचनि पिया, थड़कनि पिया, वारो वारो करे सॼा इहो हणाए वतम। इहा कंहिंजी उम्मत आहे? हा, सॼी हिकिड़ो जोश आहे, हिकिड़ी तड़प आहे, हेॾो किराया भाड़ा करे हिते अचां थो, इहा कंहिंजी तड़प आहे? छो त इहा तव्हांजी तड़प आहे। हर हंधि वेंदो आहियां, किथां फैज़ मूंखे चननि मां मिलियो फैज़। अज़ीज़ान मन, मौज़ू तब्दील न थी वञे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, इन क़ुरान करीम खे नाज़िल करण वारो मां बेनियाज़ रब आहियां। हिन जो ज़िम्मो बि हिफ़ाज़त जो ज़िम्मो मां करीम रब पाण खयो आहे। उहो करीम रब, मुंहिंजो बेनियाज़ रब,
अॼु जे अंदाज़े में अचो, को मास्तर आहे, को फ़ौजी आहे, को पुलिस वारो आहे, जहिड़े बि इदारे में उहो नौकिरी करे रहियो आहे, अॼु हाफ़िज़ क़ुरान खे 7,000 मिली रहिया आहिनि। होॾां लख रुपया रखो, होॾां उन्हनि 7,000 खे रखो, हू वॾा आहिनि या हू वॾा आहिनि। जेको लख रुपया वॾो आहे उन खां पुछो, हर रोज़ मुल्हनि ॾे तूं फ़ोनियूं छो थो करीं त मुंहिंजे घर में हीअं, मुंहिंजे घर में हीअं, उहो घर सां बि सही कोन हलंदो हूंदो। उन जे घर में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मसला पैदा थींदा हूंदा। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ताला उन जे मथां रहम फरमाए, लेकिन हुन 7,000 वारे खे रखो जे हाफ़िज़ क़ुरान जी 7,000 तनख़्वाह, सॼो घर हली रहियो आहे। उन में बीमारी भी हली रही आहे, उन में दोस्त भी हली रहिया आहिनि, उन में पाण भी हली रहियो आहे, उन में जीजल अमड़ ऐं दिलबर बाबा साईं भी हली रहियो आहे, उन में भेण ॿाहिरि भी हली रहिया आहिनि, उन में सॼो पाड़ो भी हली रहियो आहे। या कंहिंजी ताक़त चओ त मुंहिंजे बेनियाज़ रब जी ताक़त आहे। ओ मुझा दोस्त अजीज, इंशा अल्लाह ताला दिल में तसव्वुर कंदासीं त हर पंहिंजे बचड़े के हाफ़िज़ क़ुरान बनाइण जी कोशिश कंदासीं। अॼु जूं कॉलेजूं, अॼु जूं मुंहिंजा दोस्त अजीज़ स्कूल, जेको बि तूं अंग्रेज़ियूं पढ़ाई, असां जॾहिं थेलो पाईंदा आहियूं त केॾां पाईंदा आहियूं, जेको स्कूलनि वारो थेलो पोइ ते पाईंदा आहियूं। छा जे लाइ? इहो इल्मु यार पोइ ते रहिजी वेंदई। क़ुरान करीम कंहिं पुठियां कोन रखियो आहे, उहो अॻियां हलंदो वेंदो आहे, अॻियां हलंदो वेंदो आहे। हाफ़िज़ क़ुरान जिथे हूंदो आहे, क़ुरान उन सां गॾु हूंदो आहे। जंगल में हुजे, क़ुरान करीम उन सां गॾु आहे। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ घर में हुजे, उन सां क़ुरान करीम गॾु आहे। जेकॾहिं सफ़र में हुजे, क़ुरान करीम उन सां गॾु आहे। जिथे बि हुजे, क़ुरान करीम उन सां गॾु आहे। इंशा अल्लाह ताला इहो तसव्वुर कंदासीं, थोरी पंहिंजे बचड़नि ते महिनत कंदासीं, उहे बचड़ा असांजा हाफ़िज़ क़ुरान थी पवंदा। कुछ भी कोन मिलंदो, कुछ भी इन ज़माने में इन दुनिया में कोन मिलंदो। हिन गुनहगार खां पुछो, इहो गुनहगार हिकिड़ी दां करे छा चवंदो? जेको महबूब जे दर तां पिनी खे रात पलबो आ, जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ, उन जो रूह ॿिए कंहिंसां वञी बि कोन मिलबो आ। जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आ। उन पंहिंजे बचड़नि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने वारे शहनशाह जो मस्तानो बनाए, पंहिंजे मदीने वारे शहनशाह जो दीवानो बनाए। उहे हदीसूं ॿुधाए, क़ुरान करीम ॿुधा। जॾहिं तुंहिंजो बचड़ो राति जो सुम्हे, उन खां पुछ त बच्चा निमाज़ पढ़ी अथई या कान पढ़ी अथई, बच्चा तूं सुम्ही रहियो ऐं कलमो पढ़ियो अथई या कोन पढ़ियो अथई, ऐं मुंहिंजा बचड़ा अॼु सबक़ ते वेह या कोन वेह। थोरो बचड़ो रोअंदो आहे, हर हिक खे मोबाइल ॾिसंदो आहे, उनखे मोबाइल ॾींदो आहे, उनखे गानो बि हलाए ॾींदो आहे, मन को बचड़ो ख़ामोश थिए। इहो छा आहे? इहो बचड़े जी तबाही आहे। गानो हलाइण, उनखे ॾियणु, या बचड़े जी तबाही आहे। छा हलाए ॾियणु घुरिजे? मौलूद हलाइणु घुरिजे, नात हलाइणु घुरिजे, तिलावत हलाइणु घुरिजे, उनखे ॾियणु घुरिजे। जेको उहो कुझु ॿुधंदो रहंदो, उनखे सुकून ईंदो वेंदो। हिकिड़ी जीजल अंबड़ा मुड़ुसु दुनिया छॾे वियो आहे। सोचींदी आहे मामा हिन खे कमु कोन ईंदा, चाचा हिन खे कमु कोन ईंदा, छो न मां पंहिंजे बचड़े जी अहिड़ी तरबियत
ठाहियां जो पंहिंजो मुंहिंजो बचिड़ो सुभाणे वॾो थी करे कंहिंजे दरवाज़े ते न झुके। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहा अमड़ छा कंदी आहे? नंढड़ो 6-7 सालनि जो बचिड़ो आहे, उनखे चवंदी आहे बच्चा अचु वुज़ू कयूं। अम्मा वुज़ू छा आहे? अचु निमाज़ पढ़ो। अम्मा निमाज़ छा आहे? अचु त बच्चा ॾिस केॾो सुकून थो मिले जॾहिं उहा अमड़ थोरी महिनत कंदी आहे, थोरी महिनत कंदी आहे, वुज़ू बि थी वेंदो आहे, मुसलो बि अची वेंदो आहे। जॾहिं पाण सां गॾु मुसलो विछाईंदी आहे, पाण बीहंदी आहे, पंहिंजे बचिड़े खे बीहारींदी आहे, चवंदी आहे त अल्लाह अकबर कर बचा। उहो अल्लाह अकबर कंदो आहे। निमाज़ पढ़ी करे बचिड़ो सवाल कंदो आहे, ओ मुंहिंजी जीजल अमड़ ॿुधाए त हिन मां छा मिलंदो? उहा अमड़ चवंदी आहे, ओ मुंहिंजा बचिड़ा तूं जेको बि घुरंदे तोखे मिली वेंदो। निमाज़ खां पोइ दुआ थींदी आहे, दुआ में तूं अखियूं ॿूटी जेको बि तूं घुरंदे त तोखे मिली वेंदो। जीजल अमड़ खे त ख़बर आहे त मुंहिंजो बचिड़ो कहिड़ियूं शयूं पसंदि कंदो आहे, बिस्किट पसंदि कंदो आहे या टॉफियूं पसंदि कंदो आहे वग़ैरह वग़ैरह। जॾहिं उहा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीजल अमड़ टॉफियूं बि आणाईंदी आहे, बिस्किट बि आणाईंदी आहे, साण रखंदी आहे, बचिड़े खे चवंदी आहे बच्चा अच निमाज़ पढ़। उहो बचिड़ो डोड़ंदो ईंदो आहे, शौक़ु वधंदो आहे, शौक़ु वधी वियो आहे। वुज़ू करे निमाज़ जी तयारीअ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह अकबर करे निमाज़ पढ़ी करे दुआ घुरंदो आहे, मुंहिंजा मौला मूंखे टॉफियूं बि ॾे, बिस्किट बि ॾे। अमड़ जॾहिं ॿुधंदी आहे, जल्द में जल्द कढी करे मुसले जे हेठां पयल हूंदियूं आहिनि, उन में हंज में उछलाईंदी आहे। जॾहिं बचिड़ो ॾिसंदो टॉफियूं बिस्किट, अम्मा अम्मा मूंखे अलाह साईं ॾिस टॉफियूं बिस्किट ॾिना आहिनि। हा बच्चा ॾिना अथई त पोइ का हिकिड़ो ॾींहुं ईअं गुज़रियो, ॿियो ॾींहुं ईअं गुज़रियो, टियों ॾींहुं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पाड़े में कज़ियो थी पियो। अमड़ उन कज़िए ते वई आहे, उन में देरि थी वई, बचिड़ो रांदि रूंद में थी वियो। जॾहिं बचिड़ो आयो आहे, ॾिसंदो आहे घर में केरु बि मौजूदु कोन्हे को। अमड़ खे तड़पर लॻंदी आहे, मुंहिंजो बचिड़ो अचण ते आहे, रांदि ते वियल आहे, होॾां अमड़ बि ईंदी आहे, होॾां बचिड़ो बि ईंदो आहे। चवंदो आहे त जीजल अमड़ कान्हे का, जे जीजल अमड़ रोज़ घुरण सेखारियो आहे, जेका रोज़ पिनण सेखारियो आहे, अॼु उन खां ई तो घुरी ॾिसां, बुख बि ॾाढी लॻी आहे। वुज़ू कंदो आहे, जीअं तीअं निमाज़ पढ़ी करे चवंदो आहे मुंहिंजा मौला अॼु मूंखे बुख ॾाढी लॻी अथई, मूंखे मानड़ी खारा। उन्हनि आमीन बि कोन कयो, मथां जिब्राइल अची वियो, जन्नत जा ताम अची विया, जन्नत जा ताम अची विया। जीजल अमड़ आई, दरवाज़ो खोली त ख़ुशबूअ जा उबकार ॾिसे त बचिड़ो खाई रहियो आहे। ए बच्चा कंहिंखां पिनी आयो आहीं, किथां इहा मानी आंदी अथई? मुंहिंजी अमड़ अचे, तूं बि अचे खा, जेका रोज़ पिनड़ सेखारियो अथई उन खां पिनी आयो आहियां। उन अमड़ जेकॾहिं थोरी महिनत कई, थी वियो नी कमु। सुभाणे इहो बचिड़ो कंहिं ॿिए दरवाज़े ते वञण जी ज़रूरत आहे? मुलनि ॾे वेंदो, फ़क़ीर ॾे वेंदो, जेके अॼु कारो ॿकर काए आहे, कारो कुकड़ वठी अचु, फलाणो करे अचु, हीअं करे अचु, हूअं करे अचु, कुझु बि कम में कोन ईंदो। इहे मिड़े अंदाज़ो लॻाए चवंदा तो में हीअ बि आहे, हू बि आहे, हीअं बि कंदो आहीं। पोइ असां बि चवंदा हा यार वाकई, हा सच तो इहो चए। ॿुधनि, मां मौलवी आहियां, तव्हां मूंखां पुछो इहे मूं कम कया आहिनि, इहे मूं कम कया आहिनि, तव्हां मूंखां पुछो त कुझु बि कोन ईंदव कमु। पंहिंजी बचिड़नि जी तव्हां खां पुछाणो थींदो। सुभाणे तव्हां ईअं सम्झो पंहिंजे घर जा बादशाह आहियो, बादशाह हर बादशाह खां पुछाणो थींदो, ॿुधा पंहिंजे बचिड़नि खे तो छा छा सेखारियो, छा छा पढ़ायो। पोइ तूं ऐं असां हुते कहिड़ो जवाबु ॾींदासीं? आहे को असां वटि जवाबु? त उते ॾींदासीं असां जवाबु, हा साईं असां दौलत बि
हीअं कमाइबी आहे, हूअं कमाइबी आहे, कम धंधो हीअं कटिबो आहे, वाढी हीअं कबी आहे, हीअं ॾियणु वेंदो आहे माण्हू। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, केरु बि कमु कोन ईंदव, केरु बि कमु कोन ईंदव। अल्लाह ताला सां नातो रख, उहो ई हर हिकु शइ में, हर हिकु शइ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बरकत ॾियण वारो मुंहिंजो अल्लाह आहे। पढ़ो तहजुद जी नमाज़ पढ़ो, तहजुद जी नमाज़ पढ़ी करे मुंहिंजे अल्लाह खां रोज़ानो दुआऊं घुरो। हिकु दफ़े क़बूल न वई, ॿियो दफ़ो क़बूल न वई, टियों दफ़ो क़बूल न वई, चोथों दफ़ो क़बूल लाज़मी वेंदी। अल्लाह ताला फरमाईंदो त मुंहिंजा बाना, जेकॾहिं हिकिड़ो दफ़ो नथो ॾियईं, ॿियो दफ़ो नथो ॾियईं, टियों दफ़ो नथो ॾियईं, चोथों दफ़ो मां तोखे लाज़मी ॾींदुसि। कि क़ुरान करीम जी तालीम हिते घटि थी वई आहे। मस्जिद रोई रही आहे। मस्जिद जे रोअण जी केरु निशान मूंखे ॾसे सघे थो? कोन थो केरु। असां त थोरो कंहिंखे ॾुख थींदो आहे त असां रोअंदा आहियूं न, रोअंदा आहियूं न। निशानी अॼु ॾसे थो वञा, पोइ फ़ैसिलो तव्हां पाण कजो। असांखे मिड़ई थोरो केरु असां जंहिंजो ॾाॾे सां दिलि हूंदी आहे नी, या नाने सां दिलि हूंदी आहे, या कंहिंसां बि दिलि हूंदी आहे, उनजो नालो वठिबो आहे त उहो माण्हू रोई ॾींदो आहे न। त मस्जिद रोई ॾींदी आहे। उनजी निशानी छा आहे? जे मस्जिद में इहो ॼारो थी वञे नी, इहो सम्झो पक सम्झो त हीअ मस्जिद रोई रही आहे। वजह तव्हांखे ॻोल्हणी आहे त छाजे लाइ रोई रही आहे। ॼारो ॾिसी सघो था, ॼारो ॾिसी सघो था। ॼारे खे हटायो, मस्जिद में ख़ुशियूं मचायो, हिक ॿिए में भाउ थी रहो, इस्लामी भाउ थी रहो। इन्नमल मुमिनून इख़्वा, मोमिन जो भाउ आहे, मोमिन जो भाउ आहे। पोइ अचो त इंशा अल्लाह ताला ख़ुशियूं मचाईंदासीं। चओ इंशा अल्लाह ताला ख़ुशियूं मचाईंदासीं ऐं चइनि पासनि ॾांहुं ऊंदाही न मचणु ॾींदासीं। असां रोशनी मचाईंदासीं। उहो कीअं मचाईंदासीं? छा बि थी पए बचड़नि खे पढ़ाइण न छॾींदासीं, चारई पासनि खां ऊंदा ही न मचणु ॾींदासीं। पर दुश्मन जे लाइ तलवार आ, केॾी लॻी पई बा। ॾिसी सघो था, ॿाहिरि आहे, पुठियां ॾिसी सघो था, ॿाहिरि आ। दिलि चवे थी खोले पढ़ायूं असां क़ुरान खे, दिलि सां पढ़ंदा आहियूं। अञा बि मिसरा आहिनि, वक़्तु बचियो त इंशा अल्लाह ताला फरमाइशूं हिकु ॿिनि कयूं। अञा टाइम रही थो। कंहिं फरमाइश कई त पिरीअ खे त चइजो